आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेॾो तुंहिंजो नाम बाज जो ओडियाई मंगा सभिनी ॾिसंदड़नि पहिरीं प्यारनि सिक वारनि खे अस्सलाम वालेकुम या अली मदद। दोस्तो, तव्हांजी तमामु घणी फरमाइश ते असीं ॿीहर बाकर अली बुले साहब वटि आया आहियूं ऐं तव्हांखे सुठा सुठा कलाम साईं जा इंशाअल्लाह ॿुधाईंदासीं। बाकर साहब जो कलाम अॻु में जॾहिं तव्हां ॿुधो त तव्हां सभिनी दोस्तनि जी तमामु घणी फरमाइश थी त बाकर साहब खां हिकु ॿीहर बि ॿ आइटम ज़रूरु करायो ऐं असांखे ॿुधायो। तव्हांजी फरमाइश ते बाकर साहब जी क्लब ते मौजूदु आहियूं ऐं उन सां इनशाला कचहरी बि कंदासीं ऐं उनखां ॿ गीत इनशाला ॿुधंदासीं। उनखां अॻु में जंहिं बि दोस्तनि असांजो चैनल हींअर जॉइन कयो आहे त महिरबानी करे असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो सभ खां पहिरियां तव्हां ताईं पहुचे। असीं पंहिंजी गुफ़्तगू जी आगाज़ कंदा पंहिंजे सुहिणे ऐं सिंधी प्यारे फनकार मोहतरम बाकर अली साहब सां। बाकर अली साहब, तमामु घणी फरमाइश थी ऐं उन फरमाइश ते असीं ॿीहर तव्हां वटि मौजूदु आहियूं। तव्हां कीअं पिया ॾिसो नाज़रीन जी फरमाइश खे? साईं, दोस्तनि जी वॾी महिरबानी जिन असांखे पसंदि कयो। पहिरियां बि तव्हां असां वटि आयो ऐं असांजो प्रोग्राम तव्हां रिकॉर्ड करे वियो ऐं दोस्तनि ताईं मीडिया ताईं पहुचायो, जिन असांखे लाइक कयो ऐं तव्हांखे ॿीहर उन्हनि फरमाइश कई त बाकर अली वटि वञो ऐं असांखे उनखां कुझु ॿुधायो। मां दोस्तनि जो वधि में वधि थोराइतो आहियां। वॾी महिरबानी दोस्तनि जी लख थोरा ऐं तव्हांजा बि लख थोरा ऐं तव्हांजे चैनल जा बि असां वधि में वधि थोराइता आहियूं, शुक्रगुज़ार आहियूं। छो त हीउ चैनल जेको आहे त ख़ासि असां फ़नकारनि जो ई आहे ऐं जंहिं असां फ़नकारनि खे तक़रीबन मीडिया ताईं पहुचायो, अवाम ताईं, पब्लिक ताईं, ॿाहिरीं दुनिया ताईं सभई असांखे ॾिसनि पिया ऐं वॾी असांखे सुठी मोट मिली आहे ऐं माण्हुनि जी वॾी महिरबानी पब्लिक जी ऐं तव्हांजा बि असां ख़ासि थोराइता आहियूं जो तव्हां ॿीहर असां वटि आयो। असांजो जेको हाल आहे इनशाला दोस्तनि खे ॿुधाईंदासीं। अचो त असीं पंहिंजे प्यारे फनकार बाकर अली साहब खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधायो। असांजो तमामु पहिरीं प्यारो सुठो शाइरु आहे जेको आहे सो सिराज महर साहिबु, उनजो गीत मां तव्हांखे ॿुधायां। हो चूड़ियूं ही चिल वेलियूं थई, चूड़ियूं ही चिल वेलियूं थई, माण्हू जॻाए बिठंदियूं, ॻाल्हियूं हज़ार उथंदियूं, चूड़ियूं ही चिल वेलियूं थई, चूड़ियूं ही चिल वेलियूं थई। मूं लाइ तुंहिंजूं बाहूं मलमल पशम जहिड़ियूं, मूं लाइ तुंहिंजूं बाहूं मलमल पशम जहिड़ियूं, प्यार वारी मुंहिंजी हरकत, प्यार वारी मुंहिंजी हरकत, कोन सही सघंदियूं, ॻाल्हियूं हज़ार उथंदियूं, चूड़ियूं ही चिल वेलियूं थई, चूड़ियूं ही चिल वेलियूं थई। अचो त असीं पंहिंजे प्यारे फनकार बाकर अली साहब खां पुछूं था त हींअर असांखे कंहिंजो कलाम ॿुधायो। हीअ शाइरा आहे यास्मीन, उनजो गीत आहे। हो यार जे रुख़सार ते को लिख गज़ल, यार जे रुख़सार ते को लिख गज़ल, हर विखरियल वार ते को लिख गज़ल, हर विखरियल वार ते को लिख गज़ल, यार जे रुख़सार ते को लिख गज़ल, यार जे रुख़सार ते को लिख गज़ल। नीह जा नाता निभाई दो अचे, नीह जा नाता निभाई दो अचे, अहिड़े ई मंठार ते को लिख गज़ल, अहिड़े ई मंठार ते को लिख गज़ल, हर विखरियल वार ते को लिख गज़ल, हर विखरियल वार ते को लिख गज़ल, यार जे रुख़सार ते को लिख गज़ल, यार जे रुख़सार ते को लिख गज़ल। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल।